मुर्तज़ा वहाब कराची जे एडमिनिस्ट्रेटर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कुझु माण्हू नथा चाहिनि त कराची जा मसला हल थियनि, जंहिं करे शहरी हुकूमत वटि इख़्तियारी न हुआ उन ॾींहुं राति कमु कयो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब एडमिनिस्ट्रेटर जे कराची जे उहिदे तां इस्तीफ़ा जो ऐलान कयो। मुर्तज़ा वहाब चयो त कानून इजाज़त ॾिए थो त KMC टैक्सनि जी उगाड़ी करे वसीम अख्तर टैक्स गॾु करण जो ठीको ख़ानगी कंपनी खे ॾिनो हो। वसीम अख्तर 20 सैकड़ो उगाड़ी कई, ॿुधाए त उहा रक़म काॾे वई, कॾहिं बि इख़्तियार न हुजण लाइ रड़ियूं न कयूं, ॾींहुं राति बिना फ़र्क़ जे कराची वासियुनि जी ख़िदमत कई। मुर्तज़ा वहाब चयो त मुंहिंजो सभु कुझु हिन शहर सां जुड़ियल आहे, ॾींहुं ॾिठो न राति बस कमु कंदो रहियसि। कोरोना में मुब्तला थियण बावजूदि रोडनि ते मौजूदु रहियसि। टैक्स कराची ऐं उन जी अवाम जी बहितरी लाइ हो। अदालत खे इलेक्ट्रिक ज़रिए टैक्स जमा करण खां रोकियो। मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त मतिलबु टैक्स जमा करण जो अमल ग़लति नाहे। म्यूनिसिपल टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो मुंहिंजो हो, पार्टी जो न। कानून में आहे त टैक्स लॻाइण जो हक़ बल्दिया खाते वटि आहे। मुंहिंजो ज़ाती शौक़ हुजे हा त पुराणो निज़ाम हलण ॾियां हा। कुझु माण्हुनि खे सुठो नथो लॻे त मीनारे बाज़ार जो रोड ठही रहियो आहे। मुर्तज़ा वहाब वधीक चयो त के इलेक्ट्रिक हिकु पब्लिक कमेटी आहे, उन जा अकाउंट्स ऐं बैलेंस पब्लिक हूंदा आहिनि। असांजी इंतिज़ामिया टैक्स जमा करण लाइ के इलेक्ट्रिक जी चूंड कई।